अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद कयूं था मां खुश ऐं खैरियत सां हूंदा। अॼु जो व्लॉग कयूं था स्टार्ट। अवां ॾिसी रहिया आहियो मोहम्मद खान व्लॉगर, मुंहिंजो यूट्यूब चैनल। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त फेसबुक पेज खे करे छॾींदा फॉलो। अगर यूट्यूब चैनल ते ॾिसो था यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, बेल आइकन खे ऑन कंदा जीअं हर व्लॉग अवां वटि जल्द खां जल्द पहुचे। हर रोज़ हर माण्हू जो हिकु ॾींहुं, हिकु नओं सफ़र ऐं हिकु नई जिदोजहद करण जो मनसूबो हूंदो आहे, पर शायदि असांजी सुबुह बि थिए थी ऐं ॾींहुं बि खुटे थो, लेकिन असांजे ॾींहं जे सफ़र जी शुरूआति जिते थिए पई उते ई ख़तमु पई थिए। शायदि उहो उन करे बि जो असीं ज़िमेदारियुनि जा बाप बणिजी चुका आहियूं। असांजे घुटनि असांजी मज़दूरी आहे जेका घुटनि थी करे बि पेट भरे थी। पेट जे ख़ातिर सफ़र जो सफ़र उते ई ख़तमु पियो थिए जिथे ख़तमु न थियणु घुरिजे। असांजे सफ़र जी फजर बि हिकु हंधि ई आहे ऐं मग़रिब बि उन धरतीअ जे वेसे ते ई पाण गुज़ारियूं पिया। ख़बर नाहे हिन पेट भरण वारी जाइ तां आज़ादी जो सबबु असां आहियूं या वरी को ॿियो जंहिं असांखे हिते ई रहण जो दर्स ॾेई छॾियो आहे, जेको असां कटप वांगुरु निभायूं था। ॻाल्हि आहे निकिरी हलण जी, ॻाल्हि आहे सॼी निकिरी हलण जी, जेको असां नथा करे सघूं, छो जो असांजी सरमायाकारी में सरकारी नौकरी कंदड़ बि त परेशान आहे ऐं सुठी सीट ते वेहंदड़ अगरि लखें रुपया रुश्वत वसूल न करे त चए थो आऊं बुख मरंदुसि। मज़दूर जी कहाणी अवां ॿुधी त मज़दूर जी कहाणी जेको बदतरीन ग़ुलाम बणिजी चुको आहे। हीअ अॼु जो ग़ुलाम चार दीवारियुनि में बि क़ैद आहे ऐं सिर्फ़ु पेट जी बुख मिटाइण लाइ पंहिंजी हर रोज़ जी हिकु अलॻि ॾींहुं, अलॻि ख़्वाब ऐं अलॻि मनसूबा जे पोयां गुज़रंदड़ ॾींहं जीअं अयाणो सम्झी गुज़ारण ते मजबूर हूंदो आहे। जिथे हुजो ख़ुशि हुजो, सुखिया हुजो, शाल मुस्कुराईंदा रहो। अॼु जो व्लॉग कयूं था हिते एंड। सदाईं ख़ुशि रहो। अल्लाह निगह।